कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत सिंध के अॻूणे गवर्नर ऐं PTI अॻवान इमरान इस्माइल के आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत इमरान इस्माइल के बेगुनाह करार ॾियण वारे पुलिस की रिपोर्ट मंजूर करे वरिती। अदालत इमरान इस्माइल के 50,000 रुपयनि जा ज़ाती मचलका जमा करण जो हुकुम ॾिनो आहे। अदालत इमरान इस्माइल के आज़ाद करण जो हुकुम ॾींदे संदसि रिलीज़ ऑर्डर जारी करे छॾिया। तफ़सील मालूम कंदासीं कराची में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर राजा अस्कर सुमरो खां। जी राजा अस्कर, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, ॾिसो, दहशतगर्दी टोड़ अदालत जेको आहे इमरान इस्माइल खे वॾो रिलीफ ॾेई छॾियो आहे। इमरान इस्माइल खे जेको आहे अदालत पारां हुकुम जारी कयो वियो आहे त उनखे अॼु शाम ताईं आज़ादु कयो वञे। जेल ज़रिए मां इहो बि साम्हूं आयो आहे त इमरान इस्माइल खे अॼु शाम आज़ादु कयो वेंदो। इन सां गॾोगॾु मां अहम मालूमात इहा बि ॾींदो हलां त इम्कान आहिनि त इमरान इस्माइल अॼु शाम जो जेको आहे त ऐलान कंदो त उहो जेको PTI खां जेको रस्ता आहिनि उहो पिणु जेको आहे त जुदा करण जा इम्कान आहिनि। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत सिंध जे अॻूणे गवर्नर ऐं PTI अॻवान इमरान इस्माइल खे आज़ादु करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत इमरान इस्माइल खे बेगुनाह करार ॾियण वारी पुलिस जी रिपोर्ट जेको आहे मंजूर करे वरिती आहे। 50,000 जे ज़ाती मचल। ठीक है, मुझे मेहरबानी राजा अस्कर अपडेट करण लाइ।